नाज़रीन वॾी ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल कई कलाकनि खां बरसात जारी रही आहे, जंहिंमें खैरपुर, मीरस, सखर, कोटजी, कोट बंगलो, नौशेरो फिरोज़, नवाबशाह, दोड़बांदी समेत मोरो ऐं मेड़ में बि बरसात जारी आहे। नाज़रीन सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल कई कलाकनि खां बरसात, जंहिंमें खैरपुर, मीरस, सखर, कोटजी, कोट बंगलो, नौशेरो फिरोज़, नवाबशाह, दोड़बांदी समेत मोरो मेड़ में बि बरसात जारी आहे। इन हवाले सां असांखे ज्वाइन कयो आहे कोटजी जे रिपोर्टर सूफ़ी हाकिम अली लाशारी। जी हाकिम, तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। सर जेको आहे कोटजी कोट बंगलो तालका कोटजी जीअं सर 24 कलाकनि जी बरसाति हीअ राति बरसाति जो जेको वसकारो हुयो, तेज़ वसकारो हुयो, उन जे करे सर पहाड़नि जो पाणी ऐं नदियूं तेज़ी सां कोट बंगलो शहर ॾांहुं वधणु लॻियूं आहिनि। कोट बंगलो शहर खे ख़तरो इंतिज़ाम आहे ख़ामोश। शहरनि खे पंहिंजी मदद पाण करणु घुरिजे, इंतिज़ाम उमेद न रखनि। महिरबानी हाकिम अली लाशारी। उन खां पोइ सर शहरनि मुतालबो कयो आहे त MNA अदी नफ़ीसा शाह ऐं MP बैरिस्टर हालार मंज़ूर वठण साहिब खे नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे त जे मुतालबो वरितो मायूसी ख़तमु कयूं आहिनि। सर वॾी महिरबानी। जेको आहे सो नाज़रीन सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल कई कलाकनि खां 24 कलाक जेको आहे सो कोटजी कोट बंगलो में वसकारो थियो आहे, जंहिं सबबु इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल अघूरो निंड सुतल आहे, जंहिं करे नौशेरो कोट बंगलो जो अवाम पंहिंजी मदद पाण तहत घारा बंदि करण में मसरूफ़ आहे।